म्यूनसिपल कमेटी मيھڙ जे सैनेटरी अमले जो व्याज खौरन ऐं शोरूम मालकन ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। व्याजनि ऐं शोरूम मालकन ख़िलाफ़ कार्रवाई करण जो मुतालबो। मيھڙ में व्याज खौरन ऐं शोरूम मालकन ख़िलाफ़ म्यूनसिपल कमेटी मيھड़ जे सैनेटरी अमले, मुलाज़मन, स्वीपर आमिर, लालबख्श, राहब, नवाब मेमून, इमरान, मोहम्मद पाही ऐं ॿियनि घंटाघर चौक खां अवामी मीडिया सेल ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हिननि ॻाल्हाईंदे चयो त व्याजनि ऐं शोरूम मालकनि असांखे तमामु घणो परेशान कयो आहे। असांजा चेक बुक बि हिननि वटि रखियल आहिनि। असां केतिरनि सालनि खां व्याज भरे भरे तंग थी विया आहियूं। व्याजी ऐं शोरूम मालिक असांखां हर महीने जी पघार बैंक ॿाहिरां ई ज़ोरी फुरे खणी वञनि था। असां व्याज जा पैसा भरे भरे थकिजी पिया आहियूं। पैसा बि ॾेई छॾिया आहिनि पर पोइ व्याज वारा तंग कनि था। हिननि व्याजनि ऐं शोरूम मालिकनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो।